से आगे के ये नूर, गुजर जा अक्ल से आगे के ये नूर, चरागे राह है मंजिल नहीं। हिन वक्त मां जंहिं शख्सियत के खिताब जी दावत ॾियण वारो आहियां, उन खां अॻु में थोरो जमात के आगाही ॾियणु चाहियां थो त जंहिं शख्सियत जो हाणे बयान थियण वारो आहे, उहे काफ़ी दूर खां सफ़र करे असां वटि पहुता आहिनि ऐं उन्हनि जो इस्लामी सियासत सां गहरो वास्तो रहियो आहे ऐं ताहाल उहो वास्तो क़ाइम आहे ऐं उन्हनि जो इस्लाही तालीमी ऐं इस्लाह नफ्स के हवाले सां भी जेको बयान थींदो, इंशाअल्लाह उहो तव्हां असांजे न सिर्फ़ हिन वक्त लाइ पर पूरी ज़िंदगी जे लाइ संगे मील साबित थींदो ऐं इंशाअल्लाह तव्हां असां इन सबक मां बेहतर अंदाज में मुस्तफ़ीद थींदासीं। ज़रूरत है पूरी जमात के तवज्जो जी, तवज्जो सां, ख़ामोशी सां ऐं इत्मीनान सां उन्हनि जो बयान ॿुधो। हिन वक्त मां खिताब जे लाइ पंहिंजे मुअज़्ज़ज़ मेहमान इज़्ज़त माब हज़रत साईं मौलाना फैज़ मोहम्मद साहब जन के गुज़ारिश तो करियां तो वो स्टेज ते अचन ऐं पंहिंजे कीमती बयान खां असांखे मुस्तफ़ीद फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु वनुअमिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वला वज़ीर लहु वला नज़ीर लहु वनशहदु अन्न सय्यदना व महबूबना व मुर्शिदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फी मकान आखर अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा वयुज़क्कीहिम
إنك أنت العزيز الحكيم صدق الله العظيم وقال النبي صلى الله عليه وسلم خيركم من تعلم القرآن وعلمه أو كما قال صلى الله عليه وسلم عريفا بعدها خردند رفتند عريفا بعدها خردند رفتند تهی خمخانہ کردند رفتند نہ آمے خان ماندو جام ساقی نہ آمے خام ماندو جام ساقی بما جز غم نہ ماندہ ہے چباکی حضرات علماء کرام ہن مبارک مسجد کے اندر ایکڑے دینی ادارے جے اندر تہاں ویٹھائے ہو فارسی جا جے کے مشہر پڑھیا انہاں جی معنی ہے تے حریفاں بعدہا خردند رفتند ادا اساں جا جے کے ہویا اوہ پنجو وقت گزارے ویا پی ویا دین جو کم کرے ویا تہی خمخانہ کردند رفتند اوہ ہانے میں خانہ باقی نہ رہیا اساں کو بما جز غم نہ ماندہ ہے چو باقی اساں لائے غم باقی رہو ہن ادارن کے اندر عطا اللہ شاہ بخاری رحمہ اللہ بھی آئے حضرت حماد اللہ رحمہ اللہ او اساں جا بڑا بڑا بزرگ اتے آیا ہیں پو وری بھی دین جو کما اللہ انہن جے پوین میں برکت دے وری بھی مدرسو ہلے تھو اوہی قرآن جو درس حدیثوں یہ ہلن تھی پیوں اللہ جو شکرہ تہی جامعہ انہیں نمونے تے انہیں اندازت دین جو کم کرے رہے ہو حضرت مدارس میں چھا پڑھائے بندوا چھا کیڑی تعلیمہ ہن میں انہیں جلائے مجھے کا آیت پڑھیا انہیں جے متعلق کو جمع عرض کندس قرآن مجید تا اللہ جو کتاب آنا جی اللہ علیمہ خبیرہ یہ صفتوں تس ایڑی طرح اللہ تعالیٰ جو کلام ایو بے اللہ جے کلے صفتا جی اللہ قدیمہ انہیں جی یہ صفت بے قدیمہ منو اللہ تعالیٰ اگے لکھی چھڑیوا سان جو نصاب تعلیم تب مدرسن میں چھا پڑھائیو تھو ونجے وہ نصاب تعلیمہ جے کو قرآن میں اجو کل بدو تھا مانون کھا دہشت گردی کے یہ مدارس جگہیں ہیں انہن میں دہشت گردیا اکڑو بدبخت وزیرہ ہن حکومت جو وہ جو جہالت کی تعلیم ہوتی ہے ادھر جہالت کی آنے جے کو یورپ کو تاں پڑھی اچو تاں جو بینروں جے کے پڑھی اچن پو ایو آتا میرا جسم میری مرضی یہاں جہالت نہ ہے قرآن جی تعلیم جہالت رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جو حدیثوں جہالت بزرگن جو درگاہوں جتے انہن جے تذکیو تھیندو الٹو مسئلو تھیندو مدرسن جے خلاف یاد رکھو ابراہیم علیہ السلام جی دعائے ربنا وبعث فیہم رسولا منہم اللہ سے مکے وارن میں اے اللہ ہنکھے محرم کے بیت اللہ کے ٹھائیوا اللہ ہنکھے شہر بنائے جان اللہ ہنن میں ہکڑو پنجو مانو ایڑو پیدا کجان جو یعلمہم الکتاب تو جو کتاب آخری کتاب جو کو قرآن مجیدہ وہ بھی پڑھائے والحکمت اور تو جا بیا احکام جے کے حدیثن جو صورت میں ہیں وہ بھی پڑھائے وَيُزَكِّيهِمْ انن کے پاک کرے نبی جو کم چار ہے چار کم کندو علماء جب ذمہ داری یہ چار گالیون یتلو علیہم آیاتک یہ جلسو تھیو علماء بیٹھا تمہاں کے آیتن جو ترجمہ بدایا ہوں حدیثوں بدایا ہوں یہ یتلو علیہم آیاتک مدرسوا جے میں قرآن جی تعلیمہ حدیث جی تعلیمہ ایہو تھیو مدرسے جے اندر پڑھائن ایہو انہمو ثابت تھیو وَيُزَكِّيهِمْ اے پاک کرے انن کے غلط عقائدن کھا
ग़लत अख़लाक़न खां पाक करे इन्हनि खे इहे असांजो दरगाहूं आहिनि बुज़ुर्गनि जूं इहो मदरसो बि असांजो साबित आहे क़ुरान मां यो अल्लिमुहुम यो अल्लिमु उहो उन्हनि खे पढ़ाए माना उस्ताद बि क़ुरान मां साबित आहे ऐं यो अल्लिमुहुम उन्हनि खे पढ़ाए शागिर्दनि जो बि ज़िक्र क़ुरान में आहे ऐं निसाब तालीम बि क़ुरान में आहे त उन्हनि खे छा पढ़ाए क़ुरान पढ़ाए हदीस पढ़ाए उन्हनि खे वयुज़क्कीहिम पाक करे इन्हनि खे अदा मदरसनि जे अंदरि इहा तालीम मुसलमान जेसि ताईं इन तालीम जे मथां पाबंद हुया दुनिया में हिननि खे इज़त हुई जेॾी महिल हिन निज़ाब तालीम खां इहे हटिया इन खां परे थिया उन जे करे पोइ अंग्रेज़ असां ते मुसलत थी पियो उन खां अॻु में असां मां बलोचिस्तान जो बलोचिस्तान जो जेको इलाइक़ो आहे नसीर खान नूरी 11वीं सदी हिजरी जो माण्हू आहे 11वीं सदी हिजरी जो माण्हू आहे नसीर खान नूरी इन जो मुर्शिद हुयो सख इन में शिकारपुर में उनजी क़ब्र आहे उन बुज़ुर्ग जी फ़कीरुल्लाह अलवी हिकिड़ो बुज़ुर्ग गुज़रियो आहे शिकारपुर में उनजी क़ब्र आहे इहो नसीर खान नूरी जो मुर्शिद हुयो ऐं पाण फ़कीरुल्लाह शागिर्द हुयो मौलाना मोहम्मद हाशिम ठठवी रहमहुल्लाह जो पोइ इहे बलूचिस्तान में उलमा सां जेॾी महिल ताल्लुक़ हुयो त उते शरीयत जी पूरी पाबंदी हुई अॼु ताईं बलूचिस्तान में काज़ी अथव पर हुन जा इख़्तियार कम आहिनि ओ 11वीं सदी हिजरी खां 12वीं 13वीं 14वीं 300 सालनि खां इस्लामी निज़ाम हिते हुयो ऐं अमन क़ाइम पर जेॾी महिल शरीयत खां परे थींदा विया अंग्रेज़ आयो हिते बि अंग्रेज़ आयो क़ुरान ऐं हदीस खां असांखे परे कयईं पोइ इन जे करे छा थियो जो मुसलमाननि जी इज़त बि न रही मज़हब बि न रहियो हालांकि असांजा जेके हुकूक आहिनि जान माल इज़त इहो इस्लाम में ॿिए कंहिं कानून में न आहे जान जे मुतलिक हाणे धाड़ेल कंहिंखे मारिन था वॾेरा कंहिंखो नाराज़ थिया हिकिड़े खे चयूं अड़े हिन जी सिसी लाहे पोइ इस्लाम हुजे हा त ईअं करण जी कंहिंखे ताक़त न हुजे हा इस्लामी क़वानीन हुजनि हा ईअं कंहिंखे ताक़त न थिए हा पर हाणे इहे इन नमूने ते जान महफूज़ न आहे पर क़ुरान करीम में अल्लाह ताला फरमाइनि था मन यक़्तुल मोमिनन मुतअम्मिदन फजज़ाउ जहन्नम खालिदन फिहा कलमे वारे खे जेकॾहिं कोई माण्हू नाहक मारे थो हुन जो ॾोह नाहे ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह वाले मर्द खे औरत खे नंढे ॿार खे कंहिंखे मारे थो चयो जहन्नम में हमेशह रह छा आहे अड़े चई फलाणो अड़े मुल्ला चवंदा आहिनि अदा मौलवी साहब चवंदा आहिनि कलमे वारे खे मारण में वॾो गुनाह आहे अड़े इहो मुसलमान ई न आहे हाणे जंहिंखे मारे थो उन कलमे वारे खे नेक माण्हू खे मारे थो चवे छा थो अड़े इहो मुसलमान ई न आहे हाणे जेॾी महिल उन कलमे वारे खे मारे थो मुसलमान नथो सम्झे त इहो हमेशह जहन्नम में पवंदो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हिकिड़ो माण्हू मशवरो थो ॾिए हिकिड़े खे मारियूं वॾेरो वेठो आहे कमदार वेठा आहिनि पंहिंजा माण्हू वेठा अथसि मशवरो था कनि अड़े फलाणो असांखे मञे कोन थो चङे मुड़ुस खे हाणे इन जे लाइ छा कयूं यार इन खे मारणो आहे हाणे हदीस शरीफ़ में आहे हिकिड़ो माण्हू अधु लफ़्ज़ चवे थो मारियो अदा गॾिजी इन खे मारियो अच्छा उर्दू में मारो मारियो इन खे हाणे इन जो अधु लफ़्ज़ मीम अलिफ ज़बर मा एतिरो लफ़्ज़ जे मशवरे में चवे पूरो लफ़्ज़ नथो चवे पर मैदान महशर में ईंदो हुन जे पेशानी ते लिखियल हूंदो आइसुम रहमतिल्लाह तूं अल्लाह जे रहमत खां नाउमीद है ख़ुदा जी रहमत तो ते न थींदी ओ जेको मज़लूम आहे नाहक जेको मारियो वञे थो उनखे क़त्ल था कनि मैदान महशर में हुनजो रत वहंदो कातिल खे हितां वठी गिचे मां वठी उनखे छिकींदो अल्लाह वटि वठी वेंदो मालिक हिन खे ॾिस हिन मूंखे मारियो पुछीस त मूंखे छो मारियो आहे अल्लाह ताला फरमाईंदो तो हिनखे छो मारियो लिम क़त्ल अथव छो मारियो हिनखे
लितकून अल इज्जत लिफलानिन साईं मुंहिंजो चङो मुड़स साईं मुंहिंजो वॾेरो उन चयो त हिन खे मार मां उन जी इज्जत वधाइण जे करे हिन खे मारियो आहे अल्लाह ताला फरमाईंदो ॿिन्ही खे जहन्नम में वठी वञो इस्लाम जे अंदर जान महफूज जे दुनिया में भी और आखिरत में एकड़े दफे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञन था बैतुल्लाह ते नजर पई पान फरमाए मा अतयब की वमा अतयब रीहो के काबतुल्लाह केड़ो सुठो ही बैतुल्लाह अल्लाह जा घर बैतुल्लाह काबतुल्लाह तू केड़ो सुठो ही केड़ी तुजी खुशबू सुठी आ पर कलमे वारे मुसलमान जी कीमत तोखों वधिक अलदा अल्लाह माफ करे काबतुल्लाह जे भित में जेकने कोई यो जो का ट्रीकम या कोई एड़ो औजार हणे उनके कहराने जे लाए तमा आराम से वेंदो ठेड़ी वारा इते ना जेको भी थिंदो जज्बाती थी निकरंदो त असा छा कयूं केड़ो बदबख्ता जो बैतुल्लाह के कहरानी जी कोशिश करे थो पान फरमायो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़न वारे जो दर्जो बैतुल्लाह खां भी वधीक आ पो छा है असा जो माहौल इए थी वा जो मानुन के मारन असा के उन जे ला एहसास ही न थो एहसास न थो थे त एकड़े कलमे वारे मानू के नाहक मारियो थन हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो लजवाल दुनिया एकड़ो मानू पूरी दुनिया जो शयूं बागात बंगला आ उन जो शयूं गाड़ियों सभिनी के नुकसान करे फर्ज के एकड़ो मानू आ दुनिया जे सभिनी शयुन के नुकसान तो करे खत्म तो करे बियो एकड़ो मानू आ नाहक ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़न वारे मुसलमान के कत्ल तो करे फरमाए हुन जे नुकसान खो हिन जो नुकसान वडो आ हुन जे नुकसान खो जेको कलमे वारे के नाहक मारे थो इन जो नुकसान वडो इस्लाम जे अंदर जान भी महफूजा माल भी महफूजा इज्जत में महफूजा हजरत उमर रजी अल्लाह अन्हु जे जमाने में हिकड़न मानू गडजी हिकड़े मानू के नाहक मारियो पो हजरत उमर रजी अल्लाह अन्हु सभिनी के माराए छड्यो सना शहर जा मानू होया पो हुनन जो हिकड़े मानू चो से हाणे मोआ हिकड़ो मानू उन जे बदले में हिकड़े के कत्ल कयो न जो न जेतरा इने में शरीक थिया आहिनि ये सभिनी के मां मारींदुसि लव अन अहल सना जे कने सना शहर वारा सब गडजी के हिकड़े के मारींदा मां इन्हनि सभिनी के कत्ल कंदुसि इहो इस्लाम जो कानून जे कने थे तहां चओ त पो कंहिंजी जान जे पोयों केर पवंदो लव अन अहल सना इज्जत जे लाए माल जे लाए माल जेको कंहिंजो चोरी तो करे जबरदस्ती फुरे तो वने धाड़ेला वडेरो आ जमीनुन ते कब्जो तो करे चंगो मुड़सा जुल्म तो करे कंहिंजो माल खणी तो वने कुरान करीम में आ फक्तु ऐदियहुमा चोर जेडी मल पकड़ी जी पवे उन चोरी कईया उन जे हथ काटियो सुन जो चाहे मर्द होजे या औरत होजे उन जो हथ तहां कपियो इस्लामियत हो चवे ता बुधायो जे कने इयो कानून असा जे मुल्क में जारी थिए कोई चोरी कंदो न कंदो आ एड़ी तरह इज्जत असा वट महफूज ना है जेको भी उठे कहीं के गारियों दिए इन जे लाइ को पुछण वारो कोने खास कर औरतुन के पो जथे थोड़ी गाल थे तू काडे वही रन केड़े यार सा पे वनी छा पई करी हाने एकड़ो मानू के औरत ते तोहमत लगाए थो हु थो चवेस त तू बदकार हुई तो जिना कईया पो मुड़स खां सवा जे कने चवण वारो बियो आ पो उनखे साबित करे शरीयत जे कवानीन जे मुताबिक जे साबित न करे सगंदो चाहे चाचो होजे मामो होजे को बियो माइट होजे या कोठ जो चंगो मुड़स होजे उनखे चे तो जिना कईया तो बदकारी कईया इनखे साबित करे जे साबित करे न सके फजलिदू समानी न जल्दा इनखे 80 कोड़ा हणो मानुन जे विच में बेहारे 80 उनके चब काणो लठियूं उनखे हणो काजी उनखे हणे चओ त जेकॾहिं इहो इस्लामी कानून हुजे केर कंहिंखे गार ॾींदो असां गार खे असुल सम्झंदा ई कुझु न
इस्लाम जे अंदर मूं अर्ज़ कयो त जान जी इहा क़ीमत आहे, माल जी इहा क़ीमत जो चोरी करे हथ कपियो। इज़त जे मुतालिक़ आहे कंहिंजे मथो तोहमत ज़िना जी हणे, मर्द जे मथो औरत जे मथो साबित नथो करे सघे, उनखे 80 कोड़ा हणो। इस्लाम में जॾहिं इहे क़वानीन हुया, दुनिया जे अंदर अमन हुयो, जेॾी महिल इन खां इहे परे थी वियासीं असां त असां खां इहे सभु शयूं वयूं। हाणे अल्हम्दुलिल्लाह जमीयत उलमा इस्लाम इन जे लाइ कोशिश करे थी पई, मर्दनि जा बि हुकूक आहिनि, औरत जा हुकूक आहिनि। हिकिड़ा आहिनि त हुकूक, ॿी आहे आवारगी, हिकिड़ी आहे आज़ादी। अॼुकल्ह तव्हां ॾिसो था न अख़बारुनि में, तव्हांजे सखर में बि थियो आज़ादी मार्च, आज़ादी मार्च सखर में बि थियो। साईं ॿियनि हंधनि ते आज़ादी मार्च, इनखे सम्झो इहो आहे छा? बेहयाई आहे, यूरोप जी तहज़ीब आहे, आज़ादी न आहे, इहा आवारगी आहे। इस्लाम में औरत जी इज़त बि आहे, केतिरी इज़त अथसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, जेकॾहिं कंहिंजी माउ आहे उन जे तरफ़ ईअं नज़र करे ॾिसे थो, अल्लाह हीअ मुंहिंजी कुराड़ी अम्मा जंहिं पंहिंजी ज़िंदगी मुंहिंजे लाइ ख़र्च कई, ओ हिकिड़े पासे ते सॼी राति ईअं सुम्ही पई हुई ऐं जागंदी रही ऐं मूंखे सुम्हारे ऐं आराम कराई, सिर्फ़ नज़र करे उन मां जे तरफ़, अल्लाह ताला उनखे क़बूल पियल हज जो सवाब ॾींदो। नौजवानो ॻाल्हि आई सम्झ में? भला ॿियो न थिए इन हदीस ते अमल कजो। घर वञो जंहिंजा वालिदैन आहिनि, सिर्फ़ माउ जे चेहरे में ॾिसे, पीउ जे चेहरे में ॾिसे, अल्लाह ही महिरबान, अबो कुराड़ो जेको हाणे उथी नथो सघे मूंखे कुल्हे ते घुमाईंदो हो, मुंहिंजे लाइ मन महिनत मज़दूरी करे खाराईंदो हो, रब्बिर हमहुमा कमा रब्बयानी सगीरा, इन जे चेहरे में ॾिसे क़बूल पयल हज जो सवाब मिले। इन खां वधीक औरत खे केरु इज़त ॾींदो? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, कंहिंजूं 3 नियाणियूं आहिनि, अल्लमहुन्न व अदबहुन्न, हिननि खे इल्म बि सेखारे ऐं अदब बि सेखारे। अब्बा हीअं जे पाणी भरियो तव्हां ऐं तव्हां पंहिंजे घर में जेको हो पाणी भरियो, पोइ पंहिंजी नियाणी खे ॿुधाए पाणी भरण जे टाइम ते माण्हुनि जा रुख़ न हुजे, तव्हां पंहिंजो रुख़ ॿिए पासे कयो ऐं उन्हनि जे तरफ़ न ॾिसो। अल्लमहुन्न, इल्म बि हुननि खे सेखारे, अदब हुन्न, 3 नंबर ते रहमहुन्न, उन्हनि जे मथां रहम बि कयईं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, क़यामत जे ॾींहुं मां ऐं इहो माण्हू जीअं हे 2 आङुरियूं गॾु आहिनि, इन नमूने ते असां गॾु हूंदासीं, इहो माण्हू मूंसां गॾु हूंदो। कहिड़ो माण्हू? जेको जिन जूं 3 नियाणियूं हुजनि, उन्हनि खे दीन जो इल्म बि सेखारे, अदब बि सेखारे ऐं उन खां बाद क़यामत जे ॾींहुं जेॾी महिल ही उथंदो, इहो मूंसां गॾु हूंदो। और के साहबी चयो, या रसूल अल्लाह, जेकॾहिं कंहिंजूं 2 नियाणियूं आहिनि, पाण फरमायूं 2 नियाणियूं हुजनि त बि उन जे लाइ बि इहो सवाब आहे। साहबी चयो थो त असां कोन पुछियोसीं, जेकॾहिं 1 नियाणी जे लाइ पुछूं आहे त असांखे उन 1 जे लाइ बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो चवनि हा त औरतुनि खे इज़त इस्लाम जे अंदरि आहे। ॿियो हिननि वटि इहा आज़ादी न आहे, इहा हिननि जी आवारगी। आज़ादी इहा आहे जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हिकिड़ी माई अचे थी ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जट वाई पुट हुनजो शहीद थी वियो आहे, वेठी चई, या रसूल अल्लाह, मुंहिंजो पुट शहीद थियो आहे। ठीकु, पोइ साईं मूंखे पतो न पियो इहो जंग में त शहीद कोन थियो आहे, बीठे कंहिंजो तीर लॻो अथसि, अलाए कंहिंजो, इहो शहीद आहे या न? जे शहीद आहे त पोइ मां सब्र थी कयां, न त मां ईअं रोंदी हुअसि, दुनिया खे मां ॾेखारींदुसि मां पुट लाइ कीअं रोंदी आहे। पाण फरमायूं, जन्नत जा 100 दर्जा आहिनि, तुंहिंजो पुट जेको आहे जन्नत जे जन्नतुल फिरदौस में आहे, ओ मथे दर्जे में आहे। हाणे हिकिड़ो सहाबी थो चवेसि हुनखे, जीअं ते तसली नाने इब्न खे, तूं आई ही पुट जी हकीकत पुछण जे लाइ, तसली नाने इब्न के व अंत मुंतक़िबतुन, तूं आई ही पर्दो तुंहिंजे मुंहं ते आहे।
मुंह ते पर्दो रखियल आ, बुरको पातल आ, ऐं पुछी थी हेॾो अबू बकर सिद्दीक वेठो आ, हेॾो उमर फारूक आ, हेॾो हज़रत अली आ, हेॾो हज़रत उस्मान आ, जिन खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू बकर फिल जन्नह, उमर फिल जन्नह, उस्मान फिल जन्नह, अली फिल जन्नह, जिन खे जन्नती चयो आ इहे जन्नती वेठा थी ऐं तूं मुंह लिकायूं वेठी हैं। इहो छा आहे, कीअं, छाजे करे? अब असां वटि थींदो आहे न, जेकॾहिं को अहिड़ो वाक़ियो थिए माण्हू मरे पोइ औरतूं पिटींदियूं आहिनि न, मथो उघाड़ो, कपड़ा फाड़नि, मिट्टी मथे ते विझनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायूं लैसन मिन्ना मन ज़रबल खुदूद व शक्कल जुयूब व दाब दावल जाहिलियत। जेका औरत, जेको मर्द पंहिंजे जेको माण्हू उन जो मरी वियो आहे उन जे लाइ कपड़ा फाड़े ऐं पंहिंजे मथे ते मिट्टी विझे ऐं दाहूं करे ऐं दाब दावल जाहिलियत, जाहिलियत जूं ॻाल्हियूं करे, फलैस मिन्ना, पोइ मुंहिंजो उम्मती नाहे। यानी केॾी ॻाल्हि आहे। ऐं पोइ असांखे पर्दे जो ख़्याल ई न थींदो आहे। पोइ मायूं बि ॿाहिरि निकिरनि, ऐं उन सहाबीअ खे उहो सहाबी थो चवे पुट तूं पंहिंजे हुन में मातम में आहीं ऐं तूं मातम वारी ईअं छा थी चवे, अदा इन उज़रा इब्नी फलन अज़रा हयाई, अबा मुंहिंजो पुट वियो आहे न, हया त कोन वियो। हाँ, मुझो पुत्र गुम थियो आ, मुझो पुत्र शहीद थियो आ, पुत्र मरी वियो आ, पर मुझे हयात बाकी आ। एड़ियूं मायूं इस्लाम पैदा कयूं जो पुत्र वयो आ पोइ बि पर्दे में ना है। हे यूरोप जे चवण ते बाज़ारनि में ऐं गलियुनि में घुमनि ऐं पाण खे मुसलमान चवनि, मेरा जिस्म मेरी मर्जी, ऐं इन जे लाइ हा आज़ादी केतिरी आहे इस्लाम में। आप पंहिंजा हक़ औरत घुरे शरई उसूलन जे मुताबिक, उन जी इजाज़त आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे, ओद जे मैदान में शहीद थी पियो, उन जूं ॿ नियाणियूं आहिनि, घरवारी आहे। जीअं बरोचन जो असांजे माण्हुनि में इहो आहे त औरतुनि खे हिसो न ॾींदा आहियूं मीरास में। हे बरोच चवंदा आहिनि विरोही तलवार असां हलायूं, वरी मायुनि खे हिसो ॾियूं। हाणे पतो पवंदो अञा ताईं अल्लाह तव्हांखे हिफ़ाज़त में रखियो आहे। जीअं लाहौर ऐं हिननि जे मायुनि जहिड़ियूं थियूं त पोइ पतो पवंदो ॾियो था या नथा ॾियो। हा, असां तलवार असां हलायूं, हिननि खे हिसो ॾियूं। पोइ अरबनि में इहो रिवाज हुयो, ओद जी जंग थी आहे, सहाबी शहीद थियो आहे, ऐं उन वक़्त ताईं मीरास जो मसइलो शरीयत में केतिरो छोकिरे खे, पुट खे, केतिरो न्याणी खे, इहो मसइलो अञा ताईं नाज़िल न थियो आहे। उन जा वारिस आया, सभु माल खणी विया, भाइर भाटिया सौट सभु मिल्कियत। हिन बीबी साहिब चयो हे ॿ नियाणियूं आहिनि, मां बि औरत हा, इन्हनि खे मां छा कंदुसि? चइनि न, पंहिंजे अरबी रिवाज जे मुताबिक़ सभु खणी आ। पोइ इन्हनि ॿिन्ही खे हथ में वठी हिकिड़ी छोकिरी हिन हथ में ॿी हथ में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि वई ऐं चई या रसूल अल्लाह, ही फिलाणे साहब जो जेको तोसां ओद जे मैदान में शहीद थियो उन जी नियाणियूं आहिनि, वारिसनि सभु हिननि जी दौलत खणी विया आहिनि, मां पाण कीअं कंदसि? मां हिननि जे लाइ वेठी आहियां, हिननि जे लाइ ख़र्च काॾों आणींदसि? पाण फरमायूं अल्लाह जो अञा ताईं मूं वटि हुकुम कोन आयो, तूं सब्र कर। माई वेठी आहे, एतिरे में आयत नाज़िल थी आहे, यूसिकुमुल्लाहु फी औलादिकुम लिज़कर मिस्लु हज़्ज़िल उनसयैन। मां अल्लाह ताकीद सां तव्हांखे चवां थो त ॿिनि औरतुनि जे हिसे जे बराबरि आहे हिकिड़े छोकिरे जो हिसो। हिकिड़ो छोकिरो आहे, ॿ छोकिरियूं आहिनि, हाणे ॿिनि छोकिरियुनि जो हिकिड़ो हिसो ऐं हिन जो हिसो, टिनि जा जेको आहे हिन जो हिसो। ऐं जेकॾहिं हिकिड़ी छोकिरी आहे, हिकिड़ो छोकिरो आहे, टिनि जाइनि ते कयो, ॿ हिसा छोकिरे जा, हिकिड़ो हिसो हुन छोकिरी जो। यूसिकुमुल्लाहु फी औलादिकुम, सूरत निसा, ज़ालिमो सूरत जो नालो आहे निसा, औरतुनि जी सूरत। अल्लाह एतिरी तव्हांजी रियायत फरमाई आहे जो सूरत तव्हांजे नाले ते कयो आहे। सूरत मरियम आहे कुरान में, बीबी मरियम जे नाले ते आहे। सूरत निसा औरतुनि जा उन में अहकाम आहिनि। इस्लाम ने हमें कुछ नहीं दिया है, इस्लाम एतिरी इज्जत ॾिनी आहे जंहिंजे मां छा चवां।
हदीस शरीफ में त बरीर नामी हिकड़ी बानी आहे उहा आज़ाद थी आहे शरीयत में इहो त बानी जे करे आज़ाद थिए उन जी मर्ज़ी पहिरें मुड़स वटि रहे या चवे ना मां नथी रहां शरीयत उनखे इजाज़त ॾींदी त भली तूं ॿिए हंधि शादी कर हिकिड़े जी बानी आहे बानी खे मालिक किथे शादी कराई आहे पोइ इहा बानी थी आज़ाद हाणे शरीयत उनखे पहिरें मुड़स तोखे जेको ॾिनो हो मालिक हाणे तुंहिंजी मर्ज़ी इन वटि रही या न रही पोइ जे न खपे त बसि निकाह टुटी पवंदो बरीर नाले हिकड़ी बानी आहे उहा आज़ाद थी आहे उनजो मुड़सा मुगीस रज़ी अल्लाह अन्हुमा सब चओ रज़ी अल्लाह अन्हुमा ॿई सहाबी अल्लाह राज़ी थियो उन्हनि हाणे इहा थी चवे मुगीस तूं मूंखे न खपे हलो मुगीस मूंखे न खपे हल मां न बसि हाणे हो उनजे पोयों पियो आहे रोए थो पियो ईअं न कर बरीर ज़िंदगी गुज़ारी अथऊं हाणे बि मूं वटि रह चई मोट न ॾिसां मुंहिंजे पोयों न अच हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिननि खे ॾिठो पाण फरमायूं अल्लाह हो ॾिसो मुगीस जी जेका है दिल जी नरमी ऐं बरीर खे ॾिसो केतिरे क़दुरु सख़्ती थी करे चवे थी न पाण छॾियूं उनखे बरीर खे चयो हेॾे बरीर आई बरीर पोइ तूं पंहिंजे मुड़ुस सां छो नथी वञे इन सां मुगीस सां रह या रसूल अल्लाह सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूल अल्लाह अतअमरुनी अम तशफउ साईं मेहरबानी कयो इहो ॿुधायो त ख़ुदा जो हुकुम आहे या तव्हां सिफारिश था कयो अल्लाह ईअं चयो आहे त मां हिन मुगीस वटि रहां या तव्हां हिन जे लाइ सिफारिश था कयो पाण फरमायूं मां सिफारिश थो कयां अल्लाह जो हुकुम इहो आहे तोखे आज़ादी त आहे मर्ज़ी भरे फला अक़बल मां तव्हांजो मशवरो क़बूल ई नथी कयां पोइ छा चवंदो आज़ादी इहा आहे जो पंहिंजे इन ॻाल्हि खे जाथे रखे शरीयत उनखे जेके हुकूक ॾिना आहिनि मीरास में हुनखे हिसो ॾिनई इज़त ॾिनई हाणे हिननि वटि अथव आवारगी रुलण बाज़ारनि में टीवी ते हिननि ते तव्हां ॾिसंदा हूंदो अकुल हैरान थी थो वञे मुंहिंजी गुज़ारिश आहे तव्हां खां त अल्लाह हिन जामिया खे क़ाइमु रखे और असांजे जेके हुकूक आहिनि इंसानी इहे सिर्फ़ इस्लाम में उलमा सां ताल्लुक़ रखंदो इन में कामयाबी थींदी कुरान सां ताल्लुक़ रखंदो इन में कामयाबी थींदी शेखुल हिंद रहमहुल्लाह 4.5 साल माल्टा में जेल में हुया वापस आया चे माल्टा वारे जिंदगी में मूं सोचियो मुसलमान ज़लील छो है पाण फरमायूं इन ॻाल्हियुनि जे करे हिकिड़ो छाजे करे क़ुरान खे हिननि छॾियो आहे पढ़नि नथा क़ुरान जे मथां अमल नथा कनि इन जे करे ॿियो पाण में हिननि जा इख़्तिलाफ़ आहिनि वेड़ियूं लॻियूं पियूं आहिनि हिक ॿिए सां लीबिया है इराक जे ख़िलाफ़ इराक लीबिया जे ख़िलाफ़ इराक शाम जे ख़िलाफ़ शाम इराक जे ख़िलाफ़ अफगानिस्तान फिलाणे जे ख़िलाफ़ हो हिन जे ख़िलाफ़ जेॾी महिल पाण में इख़्तिलाफ़ थींदो त अल्लाह जी रहमत न ईंदी अहिड़ी तरह असांजो जेको ताल्लुक़ आहे उलमा सां हुजे जमियत उलमा इस्लाम सां हुजे इन में कामयाबी आहे कम अज़ कम अक़ीदो त इहो हुजे असांजो नजात इन में उलमा सां मोहब्बत जेसिताईं न रखंदासीं तेसिताईं कामयाबी न थींदी किस्सा माण्हू ठाहिया आहिनि पंहिंजे तरफ़ उलमान खे बदनाम करण जे लाइ मुलाड़े हेॾा खाइण वारा आहिनि पोइ मजलिसुनि में वेही आलिमनि जे मथां टोकूं मस्खरियूं अड़े चई खट ते मुला खे खयूं पिया अचनि अड़े चई हिन केतिरो खाधो आहे हली नथो सघे अड़े मुला खे ॾिसो चई अदा असां त बदबख़्त आहियूं जेरा वापसि थियाऊं वक़्त वारा उहे उते खाई फाटी पिया हाणे केरु खाई फाटंदो केरु खट ते हुनखे खणी ईंदा साईं ॿेर वारा अल्लाह हुन जा दर्जात बुलंद फरमाए चयो अबा अंग्रेज़नि हिकिड़ी ॻाल्हि इहा कई अहल इल्म जे ख़िलाफ़ इन्हनि पंहिंजा टोटका ठाहिया ऐं पंहिंजे इहे मज़ाक़ूं ठाहियूं जीअं माण्हुनि जे दिलनि में उलमा जी मोहबत न रहे टियों जेको हितां जा कारीगर हुया उन्हनि जा किस्सा ठाहे हे कोरी आहे वरी कोरी जे मुतलिक़ किस्सा ठाहे चई असुल इहे अंग्रेज़नि जो अथव उलमा जे मुतलिक़ तव्हां खां गुज़ारिश आहे अहिड़ा उलमा लरोयत वजे अब्दुल्लाह बिन दाऊद
अब्दुल्ला बिन दाऊद जे चेहरे के दिसण में भी सवाब और किरदार तमा को गुजारिश आहे उलमा का भी गुजारिश आहे असां जे ॻाल्हियुनि में असर तॾहिं थींदो जॾहिं असांजो किरदार सही किरदार पंहिंजो मुसलमान सही कन ॿिया मुतासिर थींदा उलमा सही कन ॿिया मुतासिर थींदा अब्दुल्ला बिन मुबारक हिकिड़ो वॾो आलिम थो वॾो तमामु जिहाद वारो बि आहे ऐं मुहद्दिस बि आहे तमामु वॾो मुहद्दिस आहे उन जो पीउ मुबारक ग़ुलाम आहे हिकिड़े माण्हू जो बानो आहे उन जे बाग़ आहे उन जो उन बाग़ में आहे हिकिड़े दफ़े मालिक वियो हुते चई मुबारक मूंखे ॾाढ़ूं त पटे ॾे मां खावां ही वियो पटे आयो खटो ॾाढ़ूं निकितो वरी ॿीहर चई सड़े ही खटो आहे ॿियो पटे अच वरी पटे आयो वरी खटो ॿ टे दफ़ा चई अड़े तूं मूंते टोकूं थो करी छा तूं सालनि खां हिन बाग़ में तोखे मिठा ॾाढ़ूं तोखे नथा मिलनि चइसे तो मूंखे चौकीदार बणायो आहे मां तुंहिंजो ग़ुलाम त आहियां खाइण जो त कोन चयो न तो खाइण जी इजाज़त त कोन ॾिनी तो मूंखे चयो त हिनखे संभाल मां कीअं खावां चए हा तोखे पतो न आहे चए न अॼु ताईं मूंखे तिन सालनि में पतो न आहे हिननि में कहिड़ो मिठो आहे कहिड़ो खटो आहे मां तव्हांखे पटे ॾींदो आहियां उन खां बाद घर में तव्हां मूंखे कुझु ॾींदा आहियो ठीकु न त खपाईंदा आहियो मूंखे पतो न आहे चए वाह दावा ठीकु आहे वञी घरवारी खे चई तुंहिंजी धीउ जे लाइ मूं हिकिड़ो माण्हू ॾिठो आहे इन सां शादी था करायूंसि चई कीअं चई ॾाढो अलाह वारो आहे चई बुस असांजी क़िस्मत आहे अलाह तोखे ख़ुशि रखे पोइ केरु आहे चई असांजो बानो न आहे असांजो बाग़ जेको संभालींदो आहे मुबारक इन मारे खे मां ॾींदुसि मथो तुंहिंजो ख़राबु आहे इहो असांजो बानो ग़ुलाम इनखे चई न इन जहिड़ो दीनदार कोन्हे वो माई तैयार थी वई ऐं उनखे इहो ॾिनऊं शादी थी शादी खां बाद जी सही ॻाल्हि पूरी कयां पोइ हुन पंहिंजी धीउ जी शादी हिन सां कराई इहो किरदार मुबारक पंहिंजो ॾेखारियो जॾहिं इहो किरदार ॾेखारियईं त इन जे करे उहो माण्हू जेको आहे सो आलिम वॾो आहे अब्दुल्ला बिन मुबारक अहिड़ी तरह असां पंहिंजो किरदार मुस्लमान ॿियनि खे ॾेखारियो ऐं असां सां मां इहो सेनेट में आहियां उते इहे ॻाल्हियूं मेरा जिस्म मेरी मर्ज़ी मूं चयो त भाई जी हाणे तव्हां सां इहे ॻाल्हियूं कयूं इन अंदाज़े में इस्लाम में औरत को आज़ादी है लेकिन आवारगी की इजाज़त नहीं हिकिड़ी छिती फापुल हितां जी अलाए किथां जी उहा उथी एतिरी मुखालिफ़त कई मुंहिंजी ख़ैर वरी ॿिए दफ़े वेठासीं टीवी ते पोइ उन्हनि पुछियो मुंहिंजो आज़ादी न आहे इहा आवारगी आहे इस्लाम इन जी इजाज़त नथो ॾे इहा जो शुरू थी वई हिकिड़ी अमेरिका जी बदबख्त हिकिड़ी माई आहे उतां जी आहे अहिड़ियूं ॻाल्हियूं नहीं जिस मेरा है मेरी मर्जी चलेगी मैं बच्चे जनूं या न जनूं शोहर के पास जाऊं या न जाऊं अरे टीवी ते वेठा आहियूं वठी जो हीअं रेड़ियूं कई मुझे अल्लाह सही तू मदद कजा मोहन के जो तभी मुझे छोड़ो मैं इसके साथ बात करूंगा नहीं मौलाना खलीलुर रहमान कमर बैठे हुए हैं उसकी बातें सुनते हैं फिर आपको टाइम देते हैं अरे अल्लाह करे हिन कमर में को हुजे चांडरो की हुजे कमर चंड के चवंदा आहिनि न हिन में का चांडरो की हुजे अरे साईं हो जो कमर यो खलीलुर रहमान जो शुरू थियो ईअं ॿुधायांसि माई चुप थी वई ऐं मूंखे मां हुनखे चवां पियो इहो शोर पई करे हुनजे खलीलुर रहमान जे ॻाल्हाइण में मां पियो चवांसि मोहतरमा थोड़ा सबर करो इसकी बातें सुनो छो त उहो इज़त वारी ॻाल्हियुनि ते त उहो कोन अल्लाह ताला असांखे तव्हांखे असांजे नियाणियुनि खे बीबी फातिमा सां क़यामत जे ॾींहुं उथारे ऐं असांजा जेके उलमा आहिनि रड़ियूं था कनि महिनत था कनि असांजो ताल्लुक़ उलमा सां हुजे अल मरउ मा मन अहब माण्हू जंहिंसां दुनिया में गॾु हूंदो क़यामत जे ॾींहुं अल्लाह उन्हनि सां उथारींदो आमाल में कमी हूंदी उन दर्जे जा न हूंदा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हिकिड़ो ॿाराड़ी जो माण्हू आयो मत सात या रसूल अल्लाह साईं क़यामत कॾहिं थींदी
पाण फरमायो मां आदत लहा तैयारी कई थी केड़ी तैयारी कई आ तो जैसे बी का खास तैयारी ना है वलाकिन्नी उहिब्बुल्लाह व रसूलहू मुखे अल्लाह प्यारो आ अल्लाह जो रसूल इनन सा अल्लाह जे रसूल सा मुझे मोहब्बत आ पाण फरमायो ठीक आ क़यामत जनी अचे अंत मा मन अहबबत तू उन सा उथंदे जैसा तुझी मोहब्बत होंदी ओ हजरत अनस बिन मालिक भड़क दे उन चो अल्लाह अकबर जैसा मोहब्बत होंदी क़यामत जे ना मानू उन सा उथंदो इन्नी उहिब्बु रसूल अल्लाह मुखे रसूल अल्लाह प्यारो आ व अबा बकर व उमर व उस्मान व अलीन व बिलालन मुखे अल्लाह अल्लाह जो रसूल प्यारो आ अबू बकर उमर उस्मान अली बिलाल रज़ी अल्लाह अन्हु मुखे प्यारा आहिनि क़यामत जे ॾींहुं मां इन्हनि सां गॾु उथंदुसि त मज़ो आहे अदा तव्हां यकीन कयो हदीस कंहिंजी आहे रसूलुल्लाह जी आहे मां सिर्फ तव्हांखे ॿुधायां थो इं यकीन कयो जियां हजरत अनस बिन मालिक के यकीन थी वियो ऐं ख़ुशी मां इं भड़क ॾेई उथियो जे मां इन्हनि सां मोहब्बत रखां थो असांजी बि मोहब्बत अल्लाह अल्लाह जे रसूल सां उलमा सां हुजे क़यामत जे ॾींहुं अल्लाह असांखे इन्हनि सां उथारे मुंहिंजे लाइ बि दुआ कयो मूंखे बि अल्लाह ताला इस्तिक़ामत ॾिए तव्हांखे ॾिए अल्लाह हिन जामे खे तरक़ी ॾिए जेके असांजा बुज़ुर्ग बि आहिनि अल्लाह उन्हनि जे दर्जात खे बुलंद करे जमीयत जा जेके कारकुन उलमा मुसलसल मेहनत कनि था अल्लाह इन्हनि जी उम्र में बरकत ॾिए व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।